अस्सलाम वालेकुम जी, केड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, ऐं पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत ऐं ही 2 कलाकनि जो जेको ही मोहबत वारो एहसासु आहे, हिन महफ़िल वारो एहसासु आहे, उहो तव्हां सां गॾु हूंदो आहे। तो अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भली कार, भली ख़्वाक ते फ़ख़्र रागले भली करे आयो वे ऐं उन सां गॾु वेलकम बि चवंदासीं। तो सभिनी ॿोलियुनि में जॾहिं तव्हांखे भली कार चवंदो आहियां त दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे। त हर माण्हू आहे जेको कशिश टीवी ॾिसंदो आहे। कशिश टीवी हिकु अहिड़ो चैनल आहे जेको सॼे ॾींहं जा थकल आहे थींदो आहे। हिन जा जेके गीत हलंदा आहिनि हिन मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हलंदा आहिनि, पर मुंहिंजे प्रोग्राम में त सदाबहार एवरग्रीन हूंदा आहिनि ऐं का फरमाइश कान हूंदी आहे, का डेडिकेशन कोन हूंदी आहे, जस्ट सुठा सुठा गीत हूंदा आहिनि। तव्हांजो प्यार, तव्हांजी मोहबतूं प्रोग्राम में हूंदियूं शामिल। लाइव कॉल तव्हां करे सघो था 021353888202 ते, एंड लाइव विथ राजा जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। नोमान अली सिंह न किंग, नोमान अली किंग ऐं ख़ादिम खेतलो न मेतलो, ख़ादिम मेतलो ऐं ॿियो तुंहिंजो नालो छा आहे? हसनैन। छा कजे ऐं होॾे केरु आहे? अदरान ऐं हमज़ा। हिननि सॼी टीम जे तरफ़ां मां सभिनी खे सलाम ऐं मोहबत। छो त मोहबत भरिया जिथे सलाम पहुचंदा आहिनि उते सभु कुझु माण्हू खां विसरी वेंदो आहे। तव्हांखे भली कार जो वठूं था। अॼु जो ओपनर ॾिसूं था त केरु आहे हिन वक़्तु मूं सां गॾु कॉल ते। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए? जी, मां महविश कादरी ॻाल्हायां थी। महविश काज़ी किथां पई ॻाल्हाए? जेकबाबाद खां। जेकबाबाद खां। जेकबाबाद वारनि खे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। कहिड़ा हाल आहिनि? जी ठीक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु लॻा पिया? बिल्कुलु ठीकु ठाक लॻो पियो आहियां। ठीकु लॻा पियो न पियो लॻा? लॻो पिया। हा, लॻो पिया। अॼु थोरो चेंज कयो आहे हेयर स्टाइल, वारनि जो स्टाइल चेंज कयो आहे। कीअं मतिलबु चेंज लॻे पियो। हलो जी, अव्हांखे भली छा कंदी आहे महविश? जी, मां नाथ खां आहियां। नाथ खां आहियो? माशाल्लाह, वेरी गुड, ज़बरदस्त। त पोइ तव्हां करे नाथ पढ़ी आहे कंहिं टीवी चैनल ते? जी आवाज़ टीवी ते। आवाज़ टीवी ते पढ़ियो आहे। पोइ असां वटि कॾहिं पढ़ंदा? जी, जॾहिं तव्हां मोहरम में चओ टाइम ॾियो त हाज़िर आहियूं। मोहरम में नुहो पढ़ंदा? जी भले। हलो ठीकु आहे। टाइम तव्हांखे टाइम ई टाइम आहे। तव्हांखे जॾहिं बि मां चवंदो आहियां त KTN हिकु अहिड़ो चैनल आहे जेको असांजे टैलेंट, जेको शोबिस जो जेको टैलेंट आहे हुनजी यूनिवर्सिटी आहे, कॉलेज आहे, जिथे माण्हू काफ़ी सिखंदा बि आहिनि। काफ़ी माण्हू जेको आहे सो हितां काफ़ी माण्हू अॻिते बि निकिरंदा आहिनि। सो तमामु ज़बरदस्त। तव्हां कुझु ॿुधायो, छा था ॿुधायो पंहिंजे आवाज़ में? जी, जेको तव्हां पुछंदव नाथ ॿुधंदासीं, नाथ ॿुधाईंदासीं। जेको दिलि चवे। अॼु आगाज़ थियो आहे त आगाज़ में तव्हांजी धमाल ॿुधी। हाणे तव्हां ॿुधायो, नाथ ॿुधाए छॾियो नाथ। जी, अली साईं जो ॿुधायो, मनकबत ॿुधायो प्लीज़। मनकबत ॿुधायूं? हा जी, उर्दू में ॿुधायां? तव्हांजी दिलि चवे जेका हुन में ॿुधायो। सोना लगदा है अली वाला, ओ प्यारा लगदा है अली वाला, किस विंदान विचा या सुन ले नहीं बजदा है अली वाला, ओ सोना लगदा है अली वाला, अली मौला मौला अली मौला। वाह भाई वाह, जबरदस्त, थैंक यू। तव्हां पहिरियां बि शामिल थिया आहियो न मुंहिंजे शो में? बिल्कुल। अच्छा, मौसम कीअं आहे जेकबाबाद जो? सुठो आहे, गरम भी आहे। गरम आहे। एशिया जो गरम तरीन शहर आहे तव्हांजो शहर जेकबाबाद। हाँ। अच्छा, जेकबाबाद जी कहिड़ी शइ आहे जेका हुतां जी मशहूर आहे खाइण में? जी, जेकबाबाद जी का शइ मशहूर न आहे एॾी। का बि अचार आहे, शिकारपुर में बि आहे। अच्छा, जेको शिकारपुर वारो आहे जेकबाबाद वारा बि खाईंदा आहिनि, मतिलबु वेझड़ा जो फ़ाइदो पिया वठो। हा जी। हलो, कीअं लॻो अथव तव्हांखे शो मुंहिंजो? ॾाढो सुठो आहे। असां सभु शौक़ सां ॾिसंदा आहियूं, पूरी फैमिली वेंदा आहियूं, सभु ॾिसंदा आहियूं। शौक़ सां ॾिसंदा आहियो? अखियूं तव्हां रखे ईंदा आहियो अलमारी में? जी, अखियूं अलमारी में रखे शौक़ सां ॾिसंदा आहियो, अखियुनि सां न ॾिसंदा आहियो? जी, ॾिसंदा आहियूं। हलो ठीकु आहे जी, थैंक यू सो मच। शो में शामिल थिया महविश काज़ी, सुठो लॻो अवांजो अचणु। थैंक यू जी। महविश असां सां गॾु फ्रॉम जेकबाबाद ऐं एशिया जो गरम तरीन शहर आहे। मूंखे तॾहिं ख़बर पई जॾहिं मां सिंध सुपरस्टार जे ऑडिशन्स ते वियासीं त ॾाढो मां त हितां थधि में निकितो हुउमि, ॾाढो जैकेट वैकेट पाए वियो हुउमि, पर जॾहिं उते पहुतुसि त मूंखे नजफ़ल चयो त भई तूं ॾिसजांइ, जैकेट शैकेट लही वेंदा तुंहिंजा। इहा हक़ीक़त आहे त जेकबाबाद एशिया जो गरम तरीन शहर आहे ऐं सलाम आहे, छो त जेके उते माण्हू रहनि पिया उहे उतां जा आदि, उन्हनि खे बि उतां खां किथे मज़ो ई न ईंदो। जेको जिथे रहाकू हूंदो आहे न, उहो उतां खां सवाइ
के ॿिए हंधि ॾाढो ॾुखियो सेटल थींदो आहे। सो अॼु अज़रा प्रोग्राम में रखियो त शादीअ खां पोइ माण्हू शादी टोड़ींदो छो आहे, पर मां अॼु इहो थो टॉपिक रखां शादी माण्हू कंदो छो आहे। हाँ सूरन जे लाइ ॾिस हालत ॾिस खादिम मितले जी हालत ॾिसो। हाँ नोमान तू बि बड़ा ख़ुशि हो रहे ना। तो ख़ैर सुठो टॉपिक हुयो त शादियूं टुटंदियूं छो आहिनि, शादियूं इन्हनि जे करे टुटंदियूं आहिनि त उन में असां चवंदा आहियूं त मैनेज कोन करे सघंदा आहियूं शयुनि खे, कंप्रोमाइज़ शयुनि खे कोन करे सघंदा आहियूं, असां पंहिंजे टेम्परामेंट खे थधो न रखंदा आहियूं, असां हर ॻाल्हि ते जेको आहे सो हाइपर थी वेंदा आहियूं ऐं गुस्सो कंदा आहियूं। जेको माण्हू थधो रहंदो आहे कूल रहंदो आहे उते जहिड़ा घटि थींदा आहिनि, पछड़ियूं घटि थींदियूं आहिनि, मसाला मज़ाक माना ज़िंदगीअ जा सुठा हूंदा आहिनि। सो कोशिशि कंदा कयो जिथे बि रहो था, पंहिंजे घर में रहो था, पंहिंजे रिश्तेदारनि सां रहो था, अमड़ सां, बेगम सां, भेनरुनि सां, जेके जिथे रहो था त पंहिंजो पाण खे कूल रखंदा कयो, सभिनी खे ॿुधंदा कयो, सभिनी खे ॿुधंदा हा अच्छा ओके, सभिनी खे वाह वाह कंदा कयो, हा बि कंदा कयो, त ज़िंदगी ॾाढी मज़े में गुज़रंदी। तो ख़ैर अवांजो प्यार अवांजो मोहब्बत प्रोग्राम में शामिल सूफ़ी कलाम न हुयो, अॼु धमाल सां आगाज़ कयोसीं शमन मिराली जी। हाणे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे जेको मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल थो कयां, ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ आहे। कहिड़ो गानो आहे? हाँ हो जहिड़ी थई मस्त जवानी तेड़ी आ रात सुहानी। अॼु मां वैक्सीन करायो आहियां कोविड जी, कोरोना जी, मुंहिंजो आवाज़ चेंज पियो लॻे मूंखे पंहिंजो पाण खे छो। गानो ॿुधो एंजॉय कयो। हाय हाय छा कजे रात जो ही पहर ऐं हिन रात जे पहर में अवांजो प्यार अवांजो मोहब्बत प्रोग्राम में शामिल लाइव कॉल जो हसीन सिलसिलो प्रोग्राम में अॼु टॉपिक रखियो अज़रा त शादी टुटंदी छो आहे। अॼु मां थो चवां माण्हू शादी कंदो छो आहे, ठीकु आहे, इहो पुछां थो मां। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 जी अस्सलाम वालेकुम पाकीज़ा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? किथे कोमा में हलिया विया था? न छो आवाज़ ई कोन पियो अचे तव्हां ॾे मुंहिंजो। अच्छा हाणे अचे थो न, अॻोणे न छो न जी हाणे नीरा ऐं पीला अचे पियो आवाज़। अच्छा सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। कहिड़ा हाल आहिनि पाकीज़ा? शो ॾिसी पई? हाँ शो ॾिसां थी न। सॉन्ग तो हले। सॉन्ग किथे पियो हाणे अची वियासीं वापसि? तव्हां अची विया हिते लेकिन टीवी ते सॉन्ग तो हले। बस सबा तो ॾिठो आहे न मूंखे। हाँ शो पोइ बस हाणे ही थो हले, हाणे हू थो हले, हाणे हीअं आहे, हाणे हूअं आहे। हाँ खादम मितले सॼा भंड ॿुधाई पई तूं। तो भला मां न ॿुधो कुझु बि, तॾहिं त मां ॻाल्हाई न पई। हाँ ॿियो ख़ैर आहे? हाँ ठीक ठाक, तव्हां ॿुधायो कीअं? तबियत सही अथव? अल्हम्दुलिल्लाह। दिलि जो मौसम कीअं आहे? हमेशा वांगुरु सुठो। हमेशा वांगुरु सुठो। वैक्सीन कराई आहे कोविड जी? न अञा त न। छो घर वारनि कराई आहे? बाबा अम्मा कराई आहे? केर बि न कराई। करायो सभिनी खे चओ वैक्सीन करायो। 2 सालनि बाद मरी वञूं। अरे ये अफ़वाह आहिनि फुज़ूल जा, 2 सालनि बाद हीअं थी वेंदो हूअं थी वेंदो, कुझु कोन्हे। न मज़ाक थी कयां, मूंखे ख़बर आहे कुझु कोन्हे। कफ़े सभिनि चीजूं कराई आहे, सभिनि कराई आहे, हाणे सिस थी त मां कराइण थी वञां। अल्हम्दुलिल्लाह अॼु मां बि करायो आहियां। मुबारक हुजेव। तव्हां त ज़रूर कराइणी हुई तव्हां। हलो ठीकु, तव्हांखे भली कार थो चवां दिलि जी गहराइयुनि सां। माण्हू शादी छो कंदो आहे? छो कंदो आहे? सुठो लाइफ पार्टनर जे करे, जीअं सॼी ज़िंदगी साथ ॾे, साथ निभाए। अच्छा सॼी ज़िंदगी सुठो वक़्तु गुज़रे। बाक़ी अच्छा चलो गुड आहे गुड। छो कंदो आहे तव्हांजी नज़र में? सुठी ॻाल्हि आहे। माण्हू शादी पंहिंजे माण्हू हुनजे लाइ कंदो आहे, पंहिंजे फ्यूचर जा जेके पंहिंजे औलाद जे लाइ कंदो आहे, पंहिंजे पीढ़ाइप लाइ कंदो आहे। हाँ बिल्कुलु। त तव्हां वरी ॻाल्हि ई बि करी। हलो कोई गानो ॿुधाए पाकीज़ा। मैं आबिद ओ आबिद, मैं हिन जी वजह सां मां हलां कयां कोन पियो ॾिस, मां हेॾे वञा त हे कोन करे सघंदो। हाँ पाकीज़ा गानो ॿुधाए। हाँ ॿुधायां थी जी प्लीज़। गानो यादि करे वठां तेसीं ताईं तव्हां ॿुधायो। हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, अॻियां कोन अचे इहो गानो मूंखे, इन जे करे एतिरो ॿुधाए। हाल ॿुधाए। एतिरो जल्दी ॿुधायो, थोरो ॿियो बि ॿुधायो। हाँ थोरो ॿियो बि ॿुधायो जेसीं ताईं मूंखे सॼो यादि अचे न। तूं थोरो यादि करे वठ, पोइ ॿीहर कॉल कजांइ, ठीकु आहे? मां ब्रेक थो वठां। ओके जी, ॾाढो ब्रेक ठाड़ो, ब्रेक खां वरी वापसि अचूं। केॾा न वञो मूंसां कजे छा कजे। हा त हिकिड़ो हूंदो कंहिं दौर में असांजो दोस्त वही दकिड़ो, ॿियो आहे खादिम मितलो।
ॿई भाइर आहिनि पाण में। तो ख़ैर वहीद नालो इन करे वरितमि त वहीद हिकिड़ो ॾिसे पियो भई मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे वहीद हिकिड़ो भलीकार दिलि जी गहराइयुनि सां। ऐं गुलाम अली बुलेदी साहब बि तव्हां सां गॾु आहे, अकबर आरई, रज़ाक मक्सी बि अवां सां गॾु आहे। अवां सभिनी दोस्तनि खे मोहबत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम। छा कजे पर इहो बुलेदी साहब पुछो हिन खां त इहो लॻड़ उॾाइण जे बहाने इहो कोठे ते कीअं चढ़ी वेंदो अॻ में। वहीद हिकिड़े खां इहो त हाल वठो था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी चवां केरु पियो ॻाल्हाए? केरु पियो ॻाल्हाए? केरु आहे? लाड़काणे खां निर्मल त कान्हे? हा निर्मल पई ॻाल्हायां, सुञातो छा? अच्छा तूं वापसि अची वई छा गिद्दूअ मां? गिद्दू में वयो केरु? अलाए ख़बर पई तूं दाख़िल हुई गिद्दू में, चरी थी वई है? के या इतला ॾिनी आहे कूड़ी? खाद मेतले ग़लत आहे। तुंहिंजो सोतेलो भाउ सही न आहे। सही न आहे वाकई। सही माण्हू न आहे। तो कीअं चयो गिद्दू में आहे? हरू भरू कूड़ा। लाड़काणे वारनि जा छा हाल आहिनि? लाड़काणे वारनि जा ख़ुशि आहिनि। सफ़ा। अच्छा शादी छो कंदो आहे माण्हू? शादी छो कंदो आहे माण्हू? अलाए छो कंदो आहे? छो कंदो आहे? हलो गुड है, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा शो ॾिसंदा आहियो या मिड़ई ईअं अॼु ईअं ऊंदहि में फोन हणी छॾी? अॼु ऊंदहि में कॉल लॻी वई आहे। वजह तव्हांजी यादि अचे पई। मुंहिंजी यादि अचे पई? केतिरी यादि अचे पई मुंहिंजी? इलाही केतिरी? इलाही टाइम खां न ॻाल्हायो न त घणी यादि अचे पई। अच्छा अॼु यादि तव्हांजी ख़तम थी वई, कंप्लीट थी वई, यादि तव्हांजी पूरी थी वई? हा सच्ची में। हाणे वरी घणा साल गुम थी वेंदा? न आई रेगुलर। अरे कोमल किथे है? कोमल हेठा है, तू मथे आई? तू सदाई मथे वेठी हूंदी आहे? हाँ न मैं छत ते तॾहिं त हुन गानो गायो वही दकड़े लॻड़ उॾारण जे बहाने कोठे ते चढ़ी वियुमि। ॾींहं जो लॻड़ उॾंदा आहिनि। ॾींहं जो उॾंदा आहिनि लॻड़, राति जो तारा ॻणींदा आहियो फाटल रिलीअ में मुंहुं विझी मथे। 1 2 3 4 5 6। ठीक है तबीयत सही है? न मां ठीक कोन आहियां, स्ट्रेचर ते थैली लगी पई आहे, बुखार आहे, ॾिस कोन थी मां ठीक आहियां। अल्लाह खैर कंदो, अल्लाह रहम कंदो। अल्लाह कंदो, मां सही त आहियां, तॾहिं त कयां पियो शो। न मां न ॾिठो न शो, ऐं YouTube ते लाइव नथो हले हाणे। YouTube ते न हलाईंदी कर न, तू गूगल ते लिखंदी कर कशिश टीवी लाइव स्ट्रीमिंग अची वेंदो। अच्छा कशिश ते? जी गूगल ते रेडियो हलाईंदी कर, उन में अची वेंदो। रेडियो कोने आहे, रेडियो जो दौर आहे। माण्हू सही तव्हां जो शो ॾिसूं कोन पिया, ॿुधूं पिया न। पोइ मां हाणे ॾिसंदमि न कशिश छा YouTube ते नथो अचे, गूगल ते हाणे ॾिसां। हा हाणे ॾिस, गूगल लिख, गूगल ते कशिश टीवी लाइव अची वेंदो। कहिड़ो चैनल ॾिसणो अथई लाइव उते लिखंदी कर गूगल ते, ॻोल्हे मिड़ई लहंदो अची। सही आहे। हल गानो ॿुधाए सुठो को। न मूंखे यादि कोन्हे सच्ची। ॿुधा सच्ची में मां यादि, तू ॿुधाए छॾ मुंहिंजे। ॿुधा हू गानो त जलाया दोल दमा मां वई दारो। हा ॿुधाए सच्ची में न यादि। इहो हाणे ॾिस, इहो जेको भंड हणंदी आहीं न सदाई। न तू ॿुधाए छॾ न, मूंखे ॿुधाए। कहिड़ो ॿुधायां? कहिड़ो? कोई बि। हाँ मां तुंहिंजे बिना कुझ बि त नाहियां, हाँ मां तुंहिंजे बिना कुझ बि त नाहियां, तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हाँ मां तुंहिंजे बिना कुझ बि त नाहियां। जबरदस्त अॻियां तूं ॿुधाए न। जबरदस्त डबल रोटी। अल्लाह मां ईअं ॻाल्हाईंदी आहियां? अल्लाह पोइ चांहि सां पापा खाईंदी सुबुह जो पोड़े? ॿुधा हा चांहि में पोड़े। हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा, पाण खे तुंहिंजे लाइ, ओ एंडी शर्मा, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां, हाँ मां तुंहिंजे बिना कुझ बि त नाहियां। राजा तव्हां सिंगर थियो न, तव्हांजो आवाज़ केॾो सुठो। मां सिंगर थियां वही दगड़ो ख़ुदकशी करे? न सच्ची आवाज़ इलाही सुठो। वही त चयो तूं जहिड़े ॾींहुं ॻाईंदे उन ॾींहुं मां ख़ुदकशी कंदुसि।
न न ईअं बि न कंदो हाणे उहो ॻाईंदो किथे आहे गाईंदो आहे न हाणे जो गाए बदे ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मन सां ईंदासीं हा हलो ॿियो ख़ैर हा ॿियो सभु खे हलो ओड़े पाड़े वारनि सभिनी खे दुश्मननि खे सॼणनि खे सभिनी खे मोहबत भरिया सलाम चलो ठीकु आहे ठीकु आहे पंहिंजो ख्यालु रखजांइ दवा जो टाइम थियो दवा बि खाई छॾिजांइ निर्मल मुंहिंजी भाई ॾाढी ज़बरदस्त ऐं पुराणी कॉलर असांजी ज़बरदस्त शो जी कॉलर ऐं चवंदा आहियूं त अहिड़ा जेके कॉलर्स हूंदा आहिनि उन्हनि सां वरी जेको आहे सो 4 चंड लॻी वेंदा आहिनि ईअं न पर कॾहिं कॾहिं अहिड़ा कॉलर बि ईंदा आहिनि जॾहिं माण्हू चंडरो थी वेंदो आहे पाण छा आहे ॾे हा हा न न न न न न न न न छा कजे छा कजे छा कजे वेल जी हमारे प्यार हमारी मोहब्बतूं वठूं था ब्रेक ते हलो गाने जी तरफ़ हलो हलो गानो उहो ई गानो आहे वही त हिकिड़ा तुंहिंजे लाइ हिकिड़ो बम थो उछलायां खणी वठ तुंहिंजो गानो ॿुधी वई त शादियुनि में मानी खाई विया उहा यादि अची वियो मां बि बिरयानी खायां पियो मज़े जी ठहियल आहे ज़बरदस्त सो भलीकार मां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रजबा छा हाल आहिनि बिल्कुलु ठीकु ठाक केरु पियो ॻाल्हाए गुलमल अरे अदी ख़ुशि आहीं जी हा तव्हां सही आहियो बिल्कुलु सही आहियां ॾिसो पिया सही आहियां न आहियां हा बिल्कुलु सही लॻो पियो आहे हा ॿियो छा हाल वाला सभु ख़ैर अदी गुलमला बिल्कुलु ख़ैर लॻो पियो आहे तुंहिंजी मीर तव्हां ॿी कहिड़ी आहे ओ साहिबा उहा किथे आहे साहिबा हींअर आई मुंहिंजो घुमण जो भाउ खे करंट लॻो मीरपुर खास में गुज़ारे वियो अरे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाह साईं उन्हनि खे सब्र ॾे अच्छा तव्हां मूंखे अंब कोन खाराया अंब गाॾियूं कोन मिलियूं अच्छा गाॾियूं त कल्ह टियों ॾींहं खां बंदि थियूं आहिनि पहिरियां त आयूं वे हा आयूं पे पर साहिबा जो भाउ जो चकर थी वियो न हिकिड़े उन जे करे माना हलो उन न करे मेनू थियण वारो आहे अच्छा 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 चलो ॿियो ख़ैर लॻो पिए ॿियो ख़ैर लॻो पियो आहे चलो ख़ुशि हुजो आबाद माण्हू शादी छो कंदा आहिनि शादी हा हिकिड़ो फर्ज़ आहे शादी करणु फर्ज़ आहे शादी करणु ठीकु आहे हलो कुझु ॿुधायो कोई पंहिंजे आवाज़ में कोई गानो ॿुधायो न ॻाए कोन सघां तव्हां ॻायो मां ॻाए ॻाए मुंहिंजो गलो वेही वियो आहे न अॼु ॻाए न भेण न करे कहिड़ो ॿुधायां कहिड़ो बि ॿुधाए छॾ हो शाम जो ही पहर नाव सां जे कयो हो शाम जो ही पहर नाव सां जे कयो कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी महिरबानी अदी महिरबानी हो ज़िंदगी रुञ सजी मां उञायल पखी ज़िंदगी रुञ सजी मां उञायल पखी ढंढ पाणी किथे कात छांव दसियो हो ढंढ पाणी किथे कात छांव दसियो कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो हो शाम जो ही पहर हो ॾाढो असांखे अॼुकल्ह जेको आहे सो ॻाइण जो छा करे लॉकडाउन लॻो पियो आहे त माण्हू चवंदो आहे ठीकु आहे माण्हू ॻाए वॼाए माण्हू पंहिंजो पाण खे एंटरटेन करे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भाउ कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहे बिल्कुलु ठीकु ठाक भेण केरु पियो ॻाल्हाए जी समारा हैदराबाद खां केरु समारा 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 कहिड़ा हाल आहिनि जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो कीअं आहियो मां बिल्कुलु हिकिड़ी हूंदी संभारा तव्हां समारा आहियो समारा तव्हां समारा आहियो अच्छा जी समारा खे भली कार था चऊं समारा जी माना छा आहे माना त मूंखे न आहे ख़बर समारा जी माना अचे थोड़ी मूंखे वेझो अचे पई समारा जी माना अच्छा ॿुधायो तव्हां हा मां सुभाणे ॿुधाईंदुमि हाणे अॼु तकड़ थोड़ी आहे चलो ठीकु आहे तव्हांजे प्रोग्राम ॾिसंदा रही पोइ तव्हां ॿुधाइजो लाज़मी थी ठीकु आहे समारा छा कंदी आहे वैसे हू त असांखे पार्लर आहे पंहिंजो पार्लर आहे टीवी जो आवाज़ बंदि कयो प्लीज टीवी जो आवाज़ बंदि मुंहिंजो आवाज़ मूंखे पिया ॿुधाइनि अञा छा कजे छा कजे छा कजे
वेल जी, हमारे प्यार हमारी मोहब्बत प्रोग्राम में शामिल लाइव कॉल्स सां गॾु लाइव मैसेज अवां करे सघो था। लाइव विथ राजा जो पेज है फेसबुक ते, उनखे ज्वाइन करे उन ते मैसेज कर सको था। मैंने एक फरमाइश की थी एक चमचे की जो मुझे चाहिए। वो चमचा जिंदगी में जरूरी होता है जो चावल खाने के लिए होता है। वो चमचा आगे कहाँ है? नहीं पड़ा हुआ ना। वेल जी, गाने की तरफ हलो। हालो, एक खूबसूरत गीत है, प्यारो आवाज प्यारो अंदाज, एंजॉय कयो। तेस ताईं पाण इन चमचे सां मिली अचूं, बिरयानी सां ऐं ॿियो बि कुझु आहे। छा कजे, लाइव प्रोग्रामनि में वॾा मसला थींदा आहिनि जेके तव्हांखे मां ॿुधाए न सघां। सो ख़ैर, अवांजो प्यार अवांजी मोहबत प्रोग्राम में लाइव कॉल लाइव मैसेजिस ऐं 2 कलाक इहे वेंदा आहिनि गुज़री, ख़बर ई न पवंदी आहे। 021353888202 टेलीफोन नंबर आहे। ऐं अॼु शाम असांजी तमामु ज़बरदस्त कुली गज़रा रखियो त शादी टुटंदी छो आहे। मां रखियो आहे, मां इहो टॉपिक रखियो, शादी माण्हू कंदो छो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केरु पियो ॻाल्हाए? जी, उम्मे हबीबा। हाँ, सायरा। उम्मे हबीबा वरी सायरा। जी, सायरा। सायरा किथां? ठटे खां। ठटे मां ॻाल्हाए पई। सायरा कहिड़ा हाल आहिनि? जी, मां बिल्कुलु ठीकु आहियां। सायरा, पहिरियों त बिल्कुलु ठीकु न आहियो? जी, मां बिल्कुलु ठीकु आहियां। बिल्कुलु ठीकु। थोरो तेज़ ॻाल्हाईंदा? जी हाँ। जी, थोरो तेज़ ॻाल्हाइजो। सायरा छा कंदी आहे? जी, पढ़ंदी आहे। कहिड़ी क्लास में? 9th में पढ़ंदी आहे। फर्स्ट टाइम आई आहे मुंहिंजे शो में? पहिरियों दफ़ो शामिल थिया आहियो? ॿियो दफ़ो शामिल थिया आहियो। हलो जी, गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। अॼु जो टॉपिक आहे मुंहिंजो, माण्हू शादी छो कंदो आहे? जी, मूंखे ख़बर न आहे। हाँ, तव्हांखे ख़बर न आहे। हलो, कोई गानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। गानो ॿुधायो। हाँ, तव्हां गानो ॿुधायो। मां त ॿुधायां पियो न, एतिरा गाना ॿुधाया आहिनि अॼु। अॼु मूंखे बि हिकिड़ो गानो ॿुधायो तव्हांजे आवाज़ में। हो तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते एतबार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते। ठीकु आहे? छा कजे। वेल जी, अवां जो प्यार अवां जी मोहबतूं हिन प्रोग्राम में शामिल हूंदियूं आहिनि। 9 लॻी कुझु मिंट थिया आहिनि त पाण फेसबुक जे पेज ते अचूं। पेज ते तमामु घणा मैसेज हूंदा आहिनि, उहे प्रोग्राम में शामिल रखंदासीं। ऐं असां जेके बॉइज़ आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, उहे बि न घबराइनि। आख़िरी जेके 10-15 मिंट हूंदा आहिनि उहे अव्हां जा हूंदा आहिनि। अव्हां डायरेक्ट कॉल करे सघो था, पोइ जंहिंजी कॉल लॻंदी आहे उहो प्रोग्राम में शामिल थी वेंदो आहे। सो डोंट वरी, अव्हां जो प्यार भी प्रोग्राम में शामिल थींदो। परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। इमरान खान अगर घबराना नहीं है, आपने सबसे पहले घबराना नहीं है, आपकी कॉल लग जानी है यहाँ पे। सारा अली मूसा गॾु भली कार तो चवा जी। नूरुल्लाह राजड़ के भली कार चऊं, वेलकम टू माय शो नूरुल्लाह। हमारा लिखा, चला जाऊंगा हमेशा के लिए तुम्हें छोड़कर, चला जाऊंगा हमेशा के लिए तुम्हें छोड़कर, जहां यार हंस के ना मिले वहां रहने का क्या फायदा। नूरुल्लाह राजड़, सनाउल्लाह राजड़ फ्रॉम मकसूदोर दादा, मेहरबानी भली कार अवांखे दिल्ली के रहन सा, थैंक यू सो मच जी। सारा अली के भली कार अचूं, वेलकम टू माय शो सारा। ऐं सारा छा लिखियो है? व्हाट हैपन अॼु तव्हां, अच्छा मुंहिंजे पेज तां रिप्लाई बि वञनि पिया। हाय राजा भाई, क्या हाल है? मां बिल्कुलु ठीकु आहियां, अवांखे भली कार थो चवां। ऐं छा कजे। अली मोहसिन मूसा गॾु जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मैंने जहर भी जख्मों पर लगा कर देखा है। मोहसिन, मैंने जहर भी जख्मों पर लगा कर देखा है, इतनी आहें नहीं निकलती जितने तेरी बेरुखी से निकलती है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बदा अदी केर पियो ॻाल्हाए? अस्मा सां मिठी। अस्मा, ख़ुशि आहीं भेण? चाक चङी भली? हा, मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां वटि लाइट आहे? जी, आधा हले पई। अच्छा, शो ॾिसो पिया? जी हाँ। मुबारक हुजनि। जी, तव्हां वटि लाइट आहे? जी अदा, असां वटि अची वेंदी आहे 8:45 ते लाइट। तूं ईंदो ई त मूंखे अलाए छा थींदो, छा कुझु थियो? हा जी अदी। जी अदा। ॿियो सभु ख़ैर आहे? जी अदा, ॿियो सभु ख़ैर आहे। असां नथा मिठी, तव्हां असां मिठी में बरसात वग़ैरह पई आहे, पूरा थरी थी वई। मिठी बरसात पई आहे? केतिरी पई आहे? जाम पई आहे, पूरो नंगर परकर थर परकर। वाह 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 वाह, हींअर त ॾाढो ज़बरदस्त हींअर घुमण जो मौसम हूंदो हिन पासे।
जी अदा तव्हां अचो न असां बस अदी दुआ कयो त को टाइम मिले त एॾे ई माण्हू चक्कर हणे चक्कर हणंदो ज़रूर हाणे करीब इंशाल्लाह अदी कहिड़ो न लॻो पियो आहे लॉकडाउन लॻा पिया आहिनि वठ वठा लॻी पिया आहे घर खां ऑफिस ई माण्हू नथो अची सघे त एॾे कीअं अचो अली ज़फ़र रॉकस्टार आबिद भूरो भी आहे हिन में सलाम राजा भाई अॼु असां तव्हांजो शो ॾाढो एंजॉय करे रहिया आहियूं एॾी ढोल धमालनि सां ॾिसी रहिया आहियूं अॼु अवां पंहिंजी आवाज़ में सॉन्ग ॿुधायो तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल धमामनि सां ईंदासीं काते दिसमा पंजमा यार ऐसी वैसी न तू बात कर मुझे से ना कोई मुलाकात कर तू ठगा खादिम मिथला ठगा ओके जी एतबार और प्यार के लिखा दो ऐसे परिंदे हैं एतबार और प्यार दो ऐसे परिंदे हैं कि अगर एक उड़ आए तो दूसरा खुद ही उड़ जाता है फरहान अली ब्रह्मानी फ्राम खैरपुर नाथन शाह साईं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई तव्हां मूंखे वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हाए जी मां पिरिया थी ॻाल्हायां पहिरियां थी ॻाल्हाए किथां थी पहिरियां ॻाल्हाए जी खैरपुर खां खैरपुर मीरस खैरपुर नाथन शाह जी खैरपुर मीरस भलीकार पहिरियां जी जी थैंक यू वेलकम छा कंदियो आहे पहिरियां जी मां स्टूडेंट आहियां मेडिकल जो स्टूडेंट आहे उते ई खैरपुर में हा जी जी खैरपुर वारनि जे लाइ माने हिकिड़े खैरपुर वारनि जो फ़ाइदो आहे हैदराबाद वारनि जो आहे ऐं मतिलबु मेडिकल उते ई आहे जी जी बिल्कुलु वेरी गुड ज़बरदस्त शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो जी जी बिल्कुलु तव्हां शो ॾिसंदा आहियो ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे फर्स्ट टाइम कॉल कई आहे हिन करे इलाही ख़ुशि आहियूं अच्छा इलाही ख़ुशि बि आहियो तव्हां जी जी छो ईद आहे अॼु ख़ुशि आहियो राजा भाई सां ॻाल्हायो न माइक मथे कयां हिकिड़ो मिनट थी हिते चैरियन जी टीम त मूंसां गॾु आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायो जी पहिरियां जी हिकु चकर मुंहिंजी कॉल होल्ड करे चुका आहिनि हिकु चको होल्ड करे चुका आहिनि कॉल जी जी ऐं मां अॼुकल्ह कंटिन्यूसली न कोशिशि कयां थी त अॼु मूंखे ॻाल्हाइणो आहे राजा भाई चलो ज़बरदस्त सुठी ॻाल्हि थी वई अॼु असां पहिरियां सां ॻाल्हायोसीं ॾाढो सुठो लॻो अॼु मूंखे बि निंड न ईंदी लॻे थो वेल पहिरियां भलीकार थो चवां पंहिंजे शो में अॼु शाम असांजी अदड़ी हुई अज़रा छा नालो आहे अज़रा सोलंगी उन रखियो हुयो छा चवंदा आहिनि टॉपिक रखियो हुयो त माण्हू शादी कंदा आहिनि त पोइ उन्हनि जी शादी टुटंदी छो आहे छा रखियो क्या हा बताओ न हा रिश्तो शादी टुटंदी छो आहे मां चवंदो आहियां शादी माण्हू कंदो छो आहे इहो ॿुधायो सॉरी सॉरी भई असां केरु ॿुधाए ई कोन थो शादी माण्हू छो कंदो आहे माण्हू पंहिंजो घर बसाइण शादी टुटंदी छो आहे उहो आई थिंक मिसअंडरस्टैंडिंग जे करे थी थो सघे शादी माण्हू ईअं बि करे सघे थो जेको आहे सो ॿ माण्हू विहारे हुन में बि करे सघे थो हाणे एॾो माण्हुनि खे वठी दौलत धमामा वठा छिक छिका इहो छो या बस ख़ुशी हूंदी आहे वालिदैन जी फैमिली जी रिलेटिव्स जी ख़ुशी हूंदी आहे उन्हनि ॿिनि माण्हुनि जी ऐं सॼी दुनिया जी हूंदी आहे ख़ुशी सभु सॼी दुनिया काफ़ी महिमान जहिड़ा माण्हू मुफ़्त में मानी बि खाए वञनि जी जी बिल्कुलु वेल पहिरियां कोई गानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में तव्हांजो आवाज़ ॾाढो सुठो पियो लॻे मूंखे अच्छा गानो तव्हां ॿुधायो मां त ॿुधाया आहिनि अॼु केतिरा गाना ॿुधाया आहिनि मां तव्हां ॿुधा जी जी तव्हांजा गाना बि इलाही सुठा हूंदा आहिनि ऐं मां ॾाढो एंजॉय कंदी आहियां मतिलबु मूड मुंहिंजो सुठो थींदो आहे जॾहिं मां तव्हांजो शो ॾिसंदी आहियां मिस्टर बीन जो शो ॾिसंदा आहियो तव्हांजो मूड सुठो थींदो आहे मशकूर आहियां है न मूड सुठो थींदो आहे जी जी न तव्हां एंटरटेन सुठो कंदा आहियो न हिन में एंटरटेन न छा बार एवरी बार ईंदो आहियां हिते एंटरटेन कंदो आहियां छा एंटरटेन कंदो आहियां ॿुधायो जी जी न न ॿुधायो मतिलबु हा गानो हा गानो ही बताओ खामोशियाँ आवाज है तुम सुनने तो आओ कभी छू कर तुम्हें खिल जाएगी गर इनको बुलाओ कभी बेकरार है बात करने को कहने दो इनको जरा खामोशियाँ तेरी मेरी खामोशियाँ खामोशियाँ तेरी मेरी खामोशियाँ वाह भाई वाह मतलब तव्हांखे इन टाइप जा गाना वणंदा आहिनि
जी बिल्कुल ना पंजाबी वणंदा आहिनि इलाही मूंखे यादि हाणे इहो आहे हिन वजह सां अच्छा हिकिड़े दौर में ये गाना ॿुधंदा माण्हू ओ मुझे नींद न आए नींद न आए नींद न आए इहो बि दौर हो माण्हुनि जो ओ मुझे चैन न आए चैन न आए चैन न आए गाए 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 माण्हू सुम्ही पवंदो हल वरी पोइ उथी अमा वरी मोकल आहे वरी गा हा हलो सुठो लॻो ॾाढो पहिरियों ईंदा रहंदा कयो मुंहिंजे शो में ॿियो तव्हांजा भाउ भेण छा कंदा आहिनि जी सभु स्टूडेंट आहिनि वॾी मां आहियां हुन खां पोइ मुंहिंजी भेण पारस उहा बि मूंसां गॾु पढ़ंदी आहे मेडिकल में वेरी गुड हुन खां पोइ आमिर मुंहिंजो भाउ उहो फर्स्ट ईयर में पढ़ंदो आहे हुन खां पोइ उजल आहे उहा एक्टिंग पढ़ंदी आहे माना तव्हां पंहिंजे घर जा वॾा वॾा ॿार आहियो जी बिल्कुल अच्छा छा पचाइण सुठो ईंदो आहे मगज़ दिमाग़ खां अलावा छा पचाइण ईंदो आहे सुठो मूंखे सभु कुझु पचाइण ईंदो आहे छा कुकिंग ईंदी आहे मूंखे सॼी छा कुकिंग में छा सुठो छा पचाईंदा आहियो सुठो सभु शयूं सुठियूं पचाईंदा सभु शयूं माना ग्वार सुठी पचाईंदा आहियो जी बिल्कुल कीअं ठहंदी आहे ग्वार थोरी रेसिपी ॿुधायो कीअं पचाइबी आहे हा उहा हुनखे पाणी में बॉइल करे हुन खां पोइ हुन में जेको आहे सो मसालादार पचाए करे पोइ हुन में ॻरे छॾींदा आहिनि अच्छा उहो सोए बि कान्हे बसि ईअं ई विझिबो आहे इहा त कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे जेका बि सब्जी पचाइबी आहे हुनखे त पहिरियां कटिंग कबी आहे हुनखे वॉश कबो आहे हुन खां पोइ ई जेको आहे हुनखे पचाइबो आहे ग्वार खे पहिरियां सोइबो आहे उनखे अलॻि अलॻि कबो आहे जी न सोइबो न आहे हुनखे कटिंग कबी आहे हुनजी अच्छा भाई मूंखे ख़बर न आहे इहा ख़बर न आहे मूंखे सही जॻह ॿुधायो था उहा इलाही सख़्तु हूंदी आहे न इन करे पचण में बि इलाही टाइम लॻंदो चलो मूंखे इहा त पक थी तव्हांखे कुकिंग ॾाढी सुठी ईंदी आहे करणु माशाल्लाह कॾहिं ईअं दड़का ॾिना आहिनि घर वारनि त अॼु तो सही भाॼी न ठाही आहे ने भागी ईअं चयो आहे कंहिं न मूंखे कॾहिं कंहिं न चयो आहे मां सुठी कुकिंग कंदी आहियां आबू खे मुंहिंजी मानी पचल ॾाढी सुठी वणंदी चलो गुड ज़बरदस्त पहिरियों ॾाढो सुठो लॻो आवाज़ जो अचणु ऐं ईअं ई प्रोग्राम में शामिल थींदा रहंदा कयो ठीकु आहे जी जी ओके अल्लाह हाफ़िज़ जी थैंक यू सो मच खैरपुर मीरस खां पहिरियों मूंसां गॾु हुई सो ॾाढा सुठा लॻंदा आहिनि मूंखे अहिड़ा कॉलर जेके पंहिंजो सम्झी ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि सो मां ही फैमिली शो आहे ऐं लाइव विथ राजा स्पेशली मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मुंहिंजूं अदड़ियूं मुंहिंजूं माइरूं मुंहिंजूं भेनरूं मूंसां सभु ईअं ॻाल्हाइनि जीअं उहो पंहिंजे भाइरनि सां पंहिंजे घर वारनि सां ॻाल्हाईंदा आहिनि सो थैंक यू सो मच ॾाढो सुठो लॻो आवाज़ जो अचणु ऐं हुन सां गॾु अॼु शो बि माशाल्लाह काफ़ी अरसे खां पोइ जेको आहे सो कंटिन्यू पाण कयो आहे शो त अॼोके शो में जेके कॉल्स आहिनि उहे ॾाढो ज़बरदस्त निर्मल अॼु असांजे प्रोग्राम में शामिल थी त ॾाढो सुठो आहे उनजो बि ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो आहे ऐं सो अव्हांजो प्यार अव्हांजी मोहबत शामिल ई शामिल आहिनि मैसेज बि अव्हांजा प्रोग्राम में शामिल रखंदुसि मां छा कजे प्यार मोहम्मद लगारी काॾे हो अच्छा प्यार मोहम्मद लगारी चए थो त ही सारो शहर वञे थो पियो ही पियो पहर वञे थो पियो आवाज़ म्यूज़िक जो घटि कर ही सारो शहर वञे थो पियो ही पोयों पहर वञे थो पियो घड़ी बि मूं वटि नाहे तरसियो हाय कहर वञे थो पियो जीवन जो झनो दरिया लहरूं लहर वञे थो पियो तूं मन जी खिड़की राजा खोले त ॾिस ही तुंहिंजो लगारी वञे थो पियो माशाल्लाह वाह पंहिंजो ख़्यालु रखजांइ दोस्त खोड़ सारो आमिर खान लगारी फरहान खान लगारी प्यार मोहर लगारी ॻोठ मोर खान लगारी तालको सिंजोरो खां सर थैंक यू सो मच तव्हांजो मैसेज प्रोग्राम में शामिल थियो सुठो लॻो वठूं था हिकिड़ी अञा मैसेज था वठूं कॉल पोइ था वठूं ताहिर वहीद खे भलीकार अचूं जी अस्सलाम वालेकुम असांजी हयाती किताबनि मथां दज़ ॾिनी फूक दुनिया उॾामी वियासीं पोइट ऑफ माय अंकल अस्सलाम वालेकुम डियर राजा ताहिर वहीद फ्राम सरड़ी सर वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ख़ुशि आहियो चाक चङा भला ऐं मोहम्मद जुमन सुमरो खे भलीकार अचूं जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम मंसूर अली तनहा खे भलीकार अचूं ऐं आई एम रफ़ीकुल्ला सिद्दीकी सनाफ वलीउल्ला सिद्दीकी सही माशाल्लाह NIC नंबर बि मोकिले छॾियो आहे बाक़ी आई एम पास्ट मेट्रिकुलेशन अच्छी भई ॾाढी सुठी इंग्लिश आहे तव्हांजी भई बोनावेंचर हाई स्कूल एंड नाउ आई एम डिप्लोमा एसोसिएशन चलो जी गुड लक भाई गुड लक तव्हांखे भली ख़ार था अचूं फ्राम हैदराबाद तव्हां सॼी डिग्री छा नौकिरी वठण आयो या मुंहिंजे शो में सभु मोकिलियूं आहिनि डिग्रियूं पंहिंजूं गाने तरफ़ हलो भाउ शकरा कहिड़ो गानो आहे अॼु जी ख़ूबसूरत ट्रैक प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ लाड़खाने जो आवाज़ रियाज़ कुमरो जो आवाज़ ॻाल्हि आहे पायल जी एंजॉय कंदा वेलकम जी अगेन खुशामदीद भली कार भली ख्वाख ते पखे रागले भली करे आयो वे अगेन तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां अलार्म वॼी वियो 9:30 बजे वठूं था कॉल ॾिसूं था केरु आहे हिन वक़्त सां गॾु अस्सलाम वालेकुम जी
वालेकुम सलाम भाउ। जी भाउ सनाव लाइ गोपाल कंबर सां थो ॻाल्हायां। टाइम थी वियो या? जी जी टाइम थी वियो। टाइम थी वियो। ख़ुशि चाक चङो भलो? अलाह साईं जा एहसान खेल लॻो पियो आहे। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? दोस्त माण्हू मानी छो खाईंदो आहे? शादी छो कंदो आहे? शादी इंसान कंदो आहे रिलैक्स लाइ ऐं ख़ुशी लाइ। ख़ुशी लाइ, पंहिंजे लाइ। जी अच्छा गुड, सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। ॿियो ॿुधाए हाल वाल, ज़िंदगी कीअं पई गुज़रे तुंहिंजी दोस्त? ज़िंदगी सुठी थी गुज़रे। शादी कई अथई? न न इरादो न आहे हाली। तॾहिं त सुठी पई गुज़रे है न। कोई सॉन्ग ॿुधाए। सॉन्ग ॿुधाए? हा छो? तावीज़ पराए हा तोखे पराया या धागो पढ़ाए तोखे बदामा तू मुंहिंजो थी मां तुंहिंजो अरमान वा पूरो दिल जो हसरत दिल जी आहे इहा दुनिया दंग रहिजी वेंदी जॾहिं तोखे मूंखे ॾिसंदी चाहत दिल जी आहे इहा। वाह भाई वाह, वाह भाई वाह। कंहिंजो गानो आहे इहो? इहो त मुमताज़ मुलाई जो मां स्टेटस ॾिठो, यादि थी वियो। वाह वाह, यादि थी वियो। सुठो गानो ॻायो हा। हा असां ग़रीबनि जो आवाज़ इहो अथई राजा। हा हा कीअं भला इहो हाल वाल तॾहिं? छो भला कीअं हाल वाल जाए? इहो कीअं भला, कीअं भला इहो तुंहिंजो आवाज़ इहो छो आहे? मुमताज़ मुलाई छो आहे? असल में मां कॾहिं कॾहिं माना तयारी कंदो आहियां ॻाइण जी। अच्छा शाइरी कंदो आहीं ॻाइण जी? न न शाइरी कंदो छा आहीं? तयारी कंदो आहे ॻाइण जी? हा पोइ तूं ॻाए न सघंदो आहे? मुमताज़ मुलाई जो फोटू लॻल हूंदो आहे तुंहिंजे साम्हूं। न न मुमताज़ मुलाई मां न आहियां, पर शौकिया सिंगर आहियां। त फोटू कीअं पोइ कीअं छा कंदो आहे? ज़िंदगी कीअं माना कीअं ॻाईंदे बि न? न न ॻाइण जो इरादो न आहे। हा पोइ हल ठीकु आहे। मानी मानी खाधी अथई? मानी न खाधी, हाणे खाईंदुसि। खा न बेटा खा, टाइम घणो थी वियो आहे, मानी खा। असां हाणे हाणे खाधी आहे, छा कजे छा कजे। हलो जी नेक्स्ट कॉलर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मदर राजा कीअं आहियो? ईअं ई आहियां, जीअं ॾिसो पिया। केरु पियो ॻाल्हाए? मां ज़ैन पियो ॻाल्हायां। अरे ज़ैन ख़ुशि चाक चङो भलो? जी जी मां ठीकु। तव्हां ॿुधायो? अवां सही सफ़ा सेट। बारिशूं बारिशूं पयूं, को बरसाति को मींहुं वसियो? जी जी मींहुं वसे थो, पर हाणे जुड़ थियनि पिया। ॿुधायो अथनि 34 हिन खां 34 जेको हाणे महीनो ईंदो 34 अगस्त खां ॿुधायो अथनि। कंहिं ॿुधायो आहे इहो? अलाए न्यूज़ में ॿुधायो तो अथनि। किथे ॿुधो इहो? मां KTN न्यूज़ ते। अच्छा पोइ त बारिश पवंदी, पोइ त बरसाति पक्की पवंदी। अच्छा हा कारा नीरा पीला। ॿियो ॿुधाए? ॿियो खेल लॻो पियो आहे। गानो ॿुधा को? जी जी गानो ॿुधायां थो। बैठ जाओ थोड़ी देर। ॿियो ॿुधाए ईद सुठी गुज़री? अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहे गानो ॿुधायां थो। आबदा परवीन जो ॿुधाए? ॿुधाए मिठा ॿुधाए। वो तव्हां चवंदा आहियो, पर मूंखे थोरो सो अचे, तव्हां बि ॿुधाइजो। हा ॿुधाए ॿुधाए। यार को हमने जा बजा देखा, यार को हमने जा बजा देखा, कहीं जाहिर कहीं छुपा देखा, यार को हमने जा बजा देखा। वाह वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। ठीक है ज़ैन, थैंक यू जी। नेक्स्ट कॉलर जी। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हो राजा भाई? बिल्कुल ठीक ठाक। मेरी बहन कौन बात कर रहा है? मैं जिना रोड से बात कर रही हूँ। सबा। कौन बात कर रही हो? सबा बात कर रही हूँ। अदी सबा खुश हैं? जी भाई आप कैसे? ठीक हो? ऐसे ही बिल्कुल ठीक है अल्हम्दुलिल्लाह। आपकी तबीयत ठीक है? तबीयत ठीक है, अभी लग रहा है थोड़ी खराब हो रही है। कहाँ से क्या करती है मेरी बहन सबा? मैं स्टडी करती, पढ़ाई करती हूँ। स्टडी और पढ़ाई दोनों साथ साथ चल रही हैं? 8th क्लास में। 8th क्लास में, वेरी गुड। जबरदस्त। शो देखती है मेरा आप? जी भाई बहुत शौक से देखती हूँ, मुझे आपका शो बहुत पसंद है। क्यों पसंद है? वजह क्या है? अच्छा लगता है। अच्छा लगता है। चलो कोई सॉन्ग सुनाओ अपनी आवाज में। राजा भाई आज मैं आपसे सुनना चाहती हूँ सॉन्ग। हम तो सुना सुना के थक गए, पक गए। मुझे भी सुनाए ना राजा भाई। कौन सा सुनाऊं? जो आपको पसंद है। मेरी पसंद का गाना एक ही है। कौन सा? कौन सा?
ओ पंहिंजे दर्दन जी पंहिंजे सूरन जी कैसा गाले कया ओ के खेदा हदिया। ये चलो जी, हमारी बहन चली गई। अब नेक्स्ट कॉलर की तरफ चलते हैं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर केर पियो ॻाल्हाए? राजाबा गुलरेज अली चांडियो लाड़काने का। कहिड़ा हाल आहिनि चांडियो साहब? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो, ओड़ो पाड़ो कच्चा पक्का सब घर सब सेट एवन फर्स्ट क्लास दो इंसान जो अल्लाह ताला खुश रखंदो। महिरबानी भलीकार, वेलकम। मुंहिंजी पूरी फैमिली शो ॾिसे पई, तव्हांजो बाबा अम्मी सभु तव्हांखे सलाम चवनि पिया। सभिनी खे मोहब्बत भरिया सलाम। वालेकुम अस्सलाम मिठा साईं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजी पूरी फैमिली खे बसि इहे ई दुआ आहे त सदाईं ईअं ई गॾु गॾु हुजो। हा बिल्कुलु। ऐं मिठा गानो यादि कयो आहे? कहिड़ो? आहे ॿुधायांव थो। सिगरेट कंदो ई? जी वाह। स्मोकिंग कंदो आहे? न मिठा बिल्कुलु बि न। आस पास में केरु स्मोकिंग कंदो आहे कावड़ ईंदी अथई? हा बिल्कुलु न वणंदी आहे, सफ़ा न छा वणंदी दिलि चवंदी आहे? छा कजे हुनखे सिगरेट जे गुप्पे साम्हूं? बसि हुनखे सुठे सां सम्झाइजे ऐं नुक़सानु पंहिंजो ई आहे हुनजो। अच्छा बेटा, तुझे समझा रहा हूँ कि आइंदा जी जी समझाए छॾियोमांसि। हाँ समझी वेंदो। हाँ समझी वियो। चलो सुनाए, आप गाना सुनाए जी। थी बेदार वाह नुमान वाह। ओ खिल दे उस्ताद के सामने। यार कलई प्याला करे तो थी बेदार हो राते छुटी बातें फुटी पई जह पर वे गई वार लुढ़का लड़ी प्याला करी। वाह वाह सही वाह, वाह सही वाह, वाह मिठा सही। थैंक यू गुलरेज, वाह थैंक यू सो मच। गुलरेज चांडियो सां गॾु गॾु असांजो पुराणो ज़बरदस्त प्यारो कॉलर लाड़काने खां जी वठो था ॿियो कॉलर। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम दोस्तों। नेक्स्ट कॉलर की तरफ साजू जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदास, कैसे हो? बिल्कुल अदी ठीक हूँ। कौन बोल रहा है? जी मैं अनीता बात कर रही हूँ कराची से। अनीता जी खुशामदीद कहते हैं आपको। कराची के कौन से इलाके से? जी डिफेंस में। डिफेंस में? अच्छा अनीता शो देख रही है हमारा? जी जी शो देख रही है। आप बताओ कैसे हो? कैसे हो? ऐसे ही है जैसे थे पहले। आप मेरी दादी से बात करो। आपकी दादी से बात कराओ आप हमें। वो सिंधी है, मैं उर्दू हूँ। तू उर्दू क्यों है? तुम्हारी दादी सिंधी है तो। मैं शहर में रह कर पड़ोसी से बात कर मैं उर्दू से मेरे को सिंधी नहीं आती। ये गलत बात है, ये गलत बात है। जिसका अब्बू सिंधी और जो मैं तो ये कहता हूँ कि जो भी सिंध में रह रहा है ना वो सिंधी सीख ले तो सारी चीजें खत्म हो जाए, मजे की चीज हो जाए। जी मैं दादी से बात कर जी बात करें अपनी दादी से प्लीज। दादी बात करो। दादी ओ दादी। अब अस्सलाम वालेकुम राजा। वालेकुम अस्सलाम। दादी खुश है? अब मां खुश है। तू बुधा बाबा? अल्हम्दुलिल्लाह चाक चंगो भलो दादी। आए रे मुंडे बखैर लगो पे वाह मी वैसे दे डाडो। ए अच्छा यो दादी ने हाल वाल दे तू पारानी पोटरी के सिंधी कोन से खरी छो? अब होने बागी रहे थी तो सिंधी न थी ते इसने गालाई दे बथे दे चवन दिया मानी खणिया। हाणे मूंखे त उर्दू न अचे न। हाणे मां हिनखे छा चवां? पोइ वरी वेंदी नासूं फेराईंदी त वरी त छा थी चवे अलाए। पोइ ॿुधाईंदीमांसि वीचारनि में करंदीमांसि मानी खणिया। इनखे ॿध पंहिंजे खट जे पाए सां सिंधी सेखारीस। हा सिंधी हणंदी आहियां, मोचड़ो खणंदी आहियां। ॿ टे लफ़्ज़ सिखी आहे ॿ टे सिखी आहे। ॿ टे सिखी आहे। हलो दादी ॿियो ख़ुशि आहीं? चाक चङी भली? हा मां भाग्य जी चाची आहियां। हाँ माशाल्लाह वेरी गुड ज़बरदस्त। हा मैं भागी चाची आहियां। उहा हूंदी हुई त मूंखे बि माना प्रोग्रामनि में पाण सां गॾु वठी वेंदी हुई, मां बि वेंदी हुईमांसि। तूं दादी मुंहिंजे प्रोग्राम में अच न कॾहिं तोखां ॻाल्हां ॿुधूं। मां हिते तुंहिंजे मथां त रहां थी पई डिफेंस में। किथे मुंहिंजे मथां? हिते कैटरीन ऑफिस जे मथां बि रहां पई। डिफेंस इलाइक़ो आहे न। अच्छा वेस्ट पॉइंट टावर में रही? जी हिते ई रहां थी। बस पोइ दादी सुभाणे मुंहिंजे शो में तूं महिमान आहीं। दादी सां थींदी सुभाणे कचहरियूं।
हाँ ठीक आहे ईंदी मैं टाइम ॿुधाइजांइ। टाइम 8 8:30 बजे। हा ठीक आहे पोइ केतिरनि कशी जी ऑफिस हिकिड़ी आहे या वॾी आहे होॾे हिकिड़ी परे आहे? असां हिकिड़ी आहे आप हिकिड़ी रखीसीं ऑफिस। अच्छा ठीक आहे गेट माना हिकिड़ो आहे। हाँ हिकिड़ो ई गेट बस तू अचे बा राजा मेमण जे शो में वेंदम हिते खादिम मेतलो हूंदो उन सां मिलजा अची। हा हा इहो कालू को तो खणे पियो मां वणंदी आहे काथे आहे? हाँ इनखे सिधो था कयूं तू सुभाणे रुगो अच। इहो काथे आहे फोन त ॾियोसि। इहो फोन वरी कीअं ॾियां मां टीवी ते पियो ॻाल्हायां तोसां। अच्छा हिन महिल माना कोन्हे छो? हिन महिल हू पोयां वेठो आहे। अच्छा ॿियो ख़ैर ॾाढी? इहो ख़ैर अबा कला भला ॿुधाए गानो वानो को ॿुधा पंहिंजे आवाज़ में ॾाढी। हा गानो ॿुधायां अथई ॿुधायां थी। हा ॿुधा। यारनि मंझि न्याय सेला यारनि मंझि न्याय सेला ओ मिठे ॿारनि जहिड़ो मारू को न लधंदो भला मिठे ॿारनि जहिड़ो मारू को न लभंदो ॿाहिरनि मंझि न्याय सेला ॿाहिरनि मंझि न्याय सेला ओ मिठे ॿारनि जहिड़ो को न लभंदो। अबा कीअं लॻोई? अब अहिड़ो लॻो VIP सुभाणे साम्हूं ॿुधंदुमि तोखां। हा सुभाणे ॿुधाईंदीमांइ। हा हा सुभाणे वञी अच त तोखे मेकअप करायो ये ॾाढी विहारिया पंहिंजे शो में ख़बर। हा ॿियो ॾाढी शो वो ॾिसंदी आहे मुंहिंजी? अबा हेॾो तुंहिंजो छो भलो मां त टीवीअ खे चुमियूं पाईंदी आहियां। टीवीअ ते चुमियूं पाईंदी आहीं? हा तूं हूंदो आई न होॾे मां त हिनखे कीअं पायां पोइ टीवीअ खे पाईंदी आहियां भले खलाईंदी आहियां। बस दुआ कंदा कयो वॾियूं आहियो अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे आबाद हुजो। सुभाणे थिए थी मुलाक़ात तव्हां सां ठीकु आहे? अबा हिकिड़ो हेलो हेलो अबा हिकिड़ो मां हो ॿुधाइणु चाहींदी भई लतीफ़ो। ॿुधा। अबा हिकिड़ो माण्हू उहो सिखणो हा अबा 10 रुपए जी चांहि वठाई नो मानो चांहि जो मवाली हुओ मवाली बोयो चांहि जो। अबा हिकिड़ो कोप घुरायई अबा हुन में मक्खी किरी अथसि सही त मक्खे खे कढी हुनखे चयो अथई हा अहिड़ी सिकड़ी आई त पंहिंजी छो नथी वठी पई मुंहिंजे मथे ॿटारी किरी वरी उहा चांहि पीतई। हा पोइ बसि तूं घर विया लतीफ़ो ख़तम थी वियो। हा बसि नसलो ख़तम मख जो। सही 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 ॾाढो सुठो ॾाढो सुठो। हलो ॾाढी ठीकु आहे सुभाणे लतीफ़ा ॿुधंदासीं तोखां ख़्यालु रखजांइ पंहिंजो। हा हीअं राति थी वई आहे ख़ातिम चरियो थी हलो भाई शाम जो पहर ॿुधो एंजॉय कयो। वालेकुम जी वालेकुम खुशामदीद भलीकार मां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार। लाइव कॉल जो हसीन सिलसिलो वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा छा हाल आहे? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक आहे। केरु पियो ॻाल्हाए? समरीन फ्रॉम पखर। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? शुक्र अल्लाह जो। तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? ठीकु लॻा पियो न पियो लॻा? जी जी माशाल्लाह त ॾाढा प्यारा था लॻो। अच्छा अॼु प्यारो पियो लॻा वजह? वजह अॼु बसि तव्हांजी स्माइल इलाही प्यारी थी लॻे। छा थी लॻे? स्माइल तव्हांजी अॼु इलाही प्यारी थी लॻे माशाल्लाह। स्माइल अल्लाह साईं ईअं ख़ुशि रखे तव्हांखे। थैंक यू अदी थैंक यू सो मच। अवांजो प्यार अवांजो दुआऊं हूंदियूं मोहबतूं हूंदियूं त ईअं ई इंशाल्लाह तव्हां सां गॾु हूंदुसि। जी जी बिल्कुलु ख़ुशि हुजो समरीन। छा कंदियूं आहियो वैसे? अॼु मां हाउस वाइफ आहियां। हाउस वाइफ। तव्हां पहिरियां बि ईंदा रहिया आहियो न मुंहिंजे शो में? जी तव्हां पहिरियां बि ईंदा आहियो न शो में? हाणे ॿार जो आवाज़ ॿुधमि तॾहिं यादि आयो। जी 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 अञा ॿार सुता पिया आहिनि ॿिया जेके रोंदा आहिनि घणो? जी जी हे मुंहिंजी फेवरेट ॿारड़ी आहे नंढड़ी ज़ैनब। अच्छा फेवरेट ज़ैनब आहे। चलो ज़ैनब खे सलाम ॾिजो खोड़ सारा। वालेकुम अस्सलाम। छा थी ॿुधायो ज़ैनब जे लाइ गानो? अब्बा ज़ैनब लाइ छा ॿुधायां? कोई गानो ॿुधाए भलो। ही मुंहिंजी पसंदि जो गानो हले त असां मुंहिंजो फेवरेट गानो आहे शाम जो ही पहर। हलो हलो तव्हां हाणे पंहिंजे आवाज़ में ॿुधाए छॾियो कुझु। मां पंहिंजे आवाज़ में कहिड़ो ॿुधायां सम्झ में ई न ईंदो आहे। ईअं बसि ॾिसंदी आहियां बाक़ी गाना चवण न आहिनि ईंदा। चवण न आहिनि ईंदा। तव्हां ई ॿुधाए छॾियो। असां त ॿुधाए ॿुधाए अॼु बाबा ॿोड़ा थी विया आहियूं। न त तव्हांजो आवाज़ इलाही प्यारो आहे। अच्छा जी जी बिल्कुलु। कहिड़ो गानो ॿुधायां तव्हांखे? दिल जे वीरान ऋण ते ककर बांवरा इहो ॿुधायो। हो दिल जे वीरान ऋण ते ककर बांवरा थोरड़ो जे पवी हाथ छापे थिए थोरड़ो जे वसी हाथ छापे थिए
सांवरा तू अॻियां अलाए कीअं विसरी वियो मूंखां सांवरा तू घड़िया खंसड़िया दिल मथा छावरो थी करी हाथ छाते थी वाह वाह इहो तो राजा मेमण कंहिंखे बि ॻाराए सघे थो जी बिल्कुल बिल्कुल थैंक यू सो मच अदी थैंक यू अदी सखर खां असां सां गॾु रेगुलर कॉलर थैंक यू सो मच जी नेक्स्ट कॉलर जी तरफ़ ईंदासीं ॾिसूं था त हिन वक़्तु असां सां गॾु केरु आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम केरु पियो ॻाल्हाए मिठा साईं सर ॻाल्हायां ज़ाहिद पाकारमी मां ज़ाहिद फिराम जिला खैरपुर मीरठ कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ज़ाहिद साईं आर्मी मां थो ॻाल्हायां सर तव्हां सां ॻाल्हाईंदो रहियो आहियां साईं भली कार था चऊं अव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां असां कॾहिं चयो असां तव्हां सां नथा ॻाल्हायूं असां तव्हां सां ॻाल्हाईंदा रहंदासीं करे करे नंबर न खणंदा आहियो सर ॾाढो दुख थींदो आहे सर दुख न कंदो कर मिठा पंहिंजनि जो दुख थींदो आहे न न उहो त ॻाल्हि कोन्हे सर ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे सर भलो ख़ैरु लॻो पियो आहे मींहं वींहं जी मौसम कीअं आहे बरसाति पए पई छा बसि अॼुकल्ह तव्हांजे हैदराबाद में था पिया ड्यूटी कयूं वाह वाह जी मौसम ॾाढो प्यारो आहे हवाऊं ॾाढियूं हिते हैदराबाद जूं हवाऊं छा ॻाल्हि आहे दिलि जो मौसम कीअं आहे बसि शुक्र आहे हाय छा कजे बिल्कुलु तव्हां रखियो सर कोई ॿुधायो कोई सॉन्ग ॿुधायो पंहिंजे आवाज़ में अच्छा सर जी सर दर्द दिल में यार न थई कॾहिं ते दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का खबर पवई है दर्द दिल में यार न थई कॾहिं ते दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का खबर पवई है दर्द दिल में यार न थई वाह सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिलि साणिया रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया कॉलर नेक्स्ट अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यारी मदद मौला अली मदद खोसा साहब कहिड़ा हाल आहिनि सब ख़ैर लॻो पियो आहे जानी मुंहिंजा ख़ुशि आई छा कुझु चङो भलो सब ख़ैर लॻो पियो आहे जीअं पिया नवाब शाह में सुभाणे भत लॻो पियो आहे अचे भला अरे घोट आई छा हा हा किरोना में शादी किथे तो करी हाल वाल एड्रेस तो दे पंहिंजे ॻोठ में वियो काथे ॻोठ किलो खण कोन्हे किथे अच्छा हा पोइ की होटल बोटल ते पोयां केरु आहे होटल ते हमरा बीहारे वियो हाली फ़िलहाल हा हा उहो कमु करे त वरी जुमे ते मां अची वेंदुमि वाह वाह पोइ शादी वाला कॾहिं आहे सुभाणे हा वाह वाह छा पोइ ठारायो अथई कहिड़ा ताम कहिड़ा आहिनि शादी में काम सभु आहिनि मुंहिंजा भाउ को सेरो ॿुधाए छॾियो सॼी संगत ॾिसे पई कशी टीवी वाह वाह पोइ तूं त ॿुधाए न को घोट ॿुधाए न सेरो त मज़ो थिए मां ॿुधाए हा न तोखे वठण मुंहिंजा जानी दूल दमामन सां ईंदासीं दूल दमामन सां ईंदासीं चाचन मामन सां ईंदासीं गाॾी गुलनि सां सिंगारे जंहिंमें तोखे यार वियारे गाॾी गुलनि सां सिंगारे जंहिंमें तोखे यार वियारे तोखे वठण मुंहिंजा जानी दूल दमामन सां ईंदासीं तुंहिंजे दर ते झुमरियो पाए तोखे जीवन साथी बणाए तुंहिंजे दर ते झुमरियो पाए जी मुंहिंजा भाउ वाह वाह इहो गानो हींअर यादि करे छॾियो शादी आहे नई नई हा साईं महीने खां पोइ ॿुध वरी महीने खां पोइ ॿियो हाल वाल जा ॿियो गानो ॿुधाइजा हा तेरो ॿुधाइजा लाज़मी थी आहे न हा हा मां पंहिंजी फरमाइश पंहिंजे घर वारनि जी पूरी कंदो आहियां तुंहिंजी कंदुसि दोस्त छा कजे नेक्स्ट कॉलर जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर ठीक आहियो बिल्कुलु ठीकु ठाक केरु पियो ॻाल्हाए टीवी जो आवाज़ बंदि साईं सर टीवी बिल्कुलु आवाज़ घटि आहे मां ॿाहिरि निकितो सर कीअं आहियो ठीकु आहे बिल्कुलु ठीकु ठाक मिठा साईं केरु पियो ॻाल्हाए सर मूं गुलाम मुस्तफ़ा ॻाल्हायां फ्रॉम लारकाना कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह सर तव्हांजी बिल्कुलु दुआऊं ॿाहिरि जी छा कंदा आहियो मिठा साईं छा कंदा आहियो भाउ सर अल्हम्दुलिल्लाह लारकाने में लारकाने में स्पोर्ट्स ऐं फिजिकल एजुकेशन वाले सां स्पोर्ट्स इंचार्ज आहियां ज़बरदस्त सर ज़बरदस्त माशाल्लाह मतलब पोइ तव्हां फिट हूंदा माशाल्लाह सर बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह फिट ई आहियूं हा कहिड़ी स्पोर्ट में तव्हां जेको आहे सो ॾाढा अॻियां आहियो तव्हां पाण सर अल्हम्दुलिल्लाह त ओवरऑल में एक्सपर्ट आहे पर मुंहिंजी स्पेशलाइज़ जेकी थियल आहे मुंहिंजी ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी सिंध लेवल जे हवाले सां तव्हांजी लॉन्ग रेसर मां चैंपियन रहियो आहियां गोल्ड मेडलिस्ट ज़बरदस्त
जेवलिन थ्रो में भी मुंहिंजी जेका सो सेकंड पोजीशन लॻल आहे सिंध लेवल वाले साहब। ज़बरदस्त ज़बरदस्त। पोइ तव्हांखे त मुंहिंजे शो में अचणु खपे यार। सर बिल्कुलु तव्हां घुराईंदो बिल्कुलु बिल्कुलु बसि तव्हां फोन बंदि न कजो। तव्हां सां पोयां बैक ते असांजो डायरेक्टर आहे उतां राब्तो कंदो। तव्हां मुंहिंजे केॾीमहिल लाइन अप करे तव्हांखे शो में असां घुराईंदासीं ठीकु आहे। पोइ कचहरी जाम थींदी। कोई गानो ॿुधायो पंहिंजी आवाज़ में। सर बिल्कुलु ॿुधाईंदुमि। हा ॿुधो सर। तुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां तुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। हिजे हिजे करे था ॻायो साईं गानो। वाह वाह। चले जी थैंक यू सो मच। साईं लाइन अप करे वठिजो। हा हलो जी प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼण जी तरफ़ आहे। मां कुझु मैसेज आहिनि उहे प्रोग्राम में शामिल थो रखां। मैसेज कुझु पढ़ी वठां मां। मोहम्मद शाहिद रसूल ताहिरी साहब फ्रॉम हिंगोरजा थैंक यू सो मच सर वेलकम टू माय शो। अव्हांखे भली कार थो चवां। अज़मतुल्लाह अबड़ो साहब एजाज बलुल शम्स थैंक यू सो मच। सरफराज सरवर दुहाणी मियां मकसूद शिराज अली खासकेली एजाज बलोची ऐं हलो राजा भा इट्स सनोबर मेमन हेयर फ्रॉम दाली। सनोबर कहिड़ा हाल आहिनि तव्हां ठीकु आहियो। वेलकम टू माय शो। मुंहिंजे ॻोठ मां तव्हां मुंहिंजे शो में शामिल थिया भली कार थो चवां। तव्हांखे दिल्ली जी गहराइयुनि सां प्यार मोहम्मद खे भली कार। मुनीर शोरो साहब थैंक यू सो मच। मोहम्मद वसीम सुमरो साहब सुनैना जान खे वेलकम था चऊं दिल्ली गहराइयुनि सां। ऐं सरमद अली भली कार। अली मोहसिन अहमद मंगरियो खे भली कार। सनाउल्ला सुमरो खे भली कार। शाहरुख रज़ा बादामी के भलीकार। एहसान पवार थैंक यू सो मच। रूबी शेख वेलकम टू माय शो। आई छा कजे किसी को हद से ज्यादा पसंद हूँ किसी को नाम से भी नफरत है। वेल डन जी थैंक यू सो मच जी। पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाअल्लाह। ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां हूंदो वरी सुभाणे राति जो 8 बजे सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। पंहिंजे प्यारनि जो पंहिंजे दिलि वारनि जो ओड़े पाड़े वारनि जो पंहिंजे घर वारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। लव यू ऑल गुड नाइट टेक केयर शबा ख़ैर। विनी हिकिड़ो ख़ूबसूरत गीत अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ ख़ादिम मेतलो खे नौमान अली किंग खे हसनैन खे अदनान खे सभिनी खे दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।